أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا كتب عليكم الصيام كما كتب على الذين من قبلكم لعلكم تتقون أياما معدودات. ومن كان منكم مريضا أو على سفر فعدة من أيام أخر وعلى الذين يطيقونه فدية طعام مسكين ومن تطوع خيرا فهو خير له وأن تصوموا خير لكم إن كنتم تعلمون. شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان ومن شهد منكم الشهر فليصم ومن كان مريضا أو على سفر فعدة من أيام أخر يريد الله بكم اليسر ولا يريد بكم العسر ولتكملوا العدة ولتكبروا الله على ما هداكم ولعلكم تشكرون. وإذا سألك عبادي عني فإني قريب أجيب دعوة الداعي إذا دعان فليستجيبوا لي وليؤمنوا بي لعلهم يرشدون. اللهم صل على سيدنا محمد وآله وصحبه أجمعين. اللہ تبارک و تعالی ایمان وارن जे लाइ उन्हनि जे दर्जात जे बुलंदी जे लाइ उन्हनि जे मग़फ़िरत ऐं माफ़ी जे लाइ अल्लाह तबारक व तआला केतिरियूं इबादतूं मुख़्तस कयूं आहिनि। इबादात खे मुख़्तस कयो आहे, उन औक़ात खे मुक़ररु कयो आहे। मतिलबु त बरक़ात मक़ामात ऐं औक़ात सां ताल्लुक़ रखनि था। इहो हिकिड़ो उसूल ऐं ज़ाब्तो ऐं क़ाइदो आहे जेको क़ुर शरीफ़ ॿुधाए थो। इन जे करे इन सां बरक़ात सां गॾोगॾु केतिरा फ़राइज़ ऐं केतिरियूं इबादतूं, केतिरा अरकान इस्लाम वाबिस्ता आहिनि। यानी औक़ात ख़म्सा, पंजनि वक़्तनि जूं नमाज़ूं जेके रोज़मर्रा हर एक मोमिन सां खे दरपेश आहिनि, उन जे साम्हूं आहिनि। ऐं इहो दीन इस्लाम जो फ़रीज़े अव्वल आहे, जंहिंजो कलमे शहादत खां बाद ज़िक्र आहे। जॾहिं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बल इस्लाम या रसूल अल्लाह जे जवाब में बयान फरमायो, उन बयान में कलमे शहादत खां बाद पहिरियों कलमे शहादत जो ज़िक्र हुयो, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह। उन खां बाद ज़िक्र हुयो नमाज़। नमाज भी ऐं उहो औक़ात सां ताल्लुक़ रखे थी। ईअं न आहे त नमाज़ माण्हू मिड़ई पढ़ी छॾे, जहिड़े वक़्तु आयो तहिड़े वक़्तु नमाज़ पढ़ी, ईअं न आहे।
अल्लाह से फरमाया इन्न सलात कानत अलल मुमिनीन किताबन मौक़ूता, नमाज मोमिननि मथां फ़र्ज़ आहे, औक़ात आहे, टाइमनि सां। नमाज जो टाइम थींदो, नमाज पढ़बी, टाइम न हूंदो उहा नमाज जेका आहे अदा न हूंदी, या तो उहा नमाज मनसूख़ हूंदी या उहा नमाज क़ज़ा हूंदी। मतिलबु क़ब्ल वक़्तु जेकॾहिं नमाज़ पढ़ी थी उहा मनसूख़ आहे, लेकिन बादल वक़्तु पढ़ी थी उहा नमाज क़ज़ा आहे। त क़ुरान शरीफ़ में अल्लाह तबारक व तआला इहो अहले ईमान खे ज़िक्र फरमायो, हाफ़िज़ू अला सलावात, हाफ़िज़ू अला सलावात वस्सलातिल वुस्ता वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन। नमाज़ुनि जी हिफ़ाज़त कयो, नमाज़ुनि सभिनी जी हिफ़ाज़त कयो, सलावात जमो आहे, सभिनी नमाज़ुनि जी हिफ़ाज़त कयो, वस्सलातिल वुस्ता ऐं विची नमाज़ खे अल्लाह तबारक व तआला ताक़ीद सां ज़िक्र फरमायो। विची नमाज जी माना लिखनि था त यानी नमाज़ असर, अक्सर व बेशतर मुफ़स्सिरीन जो इहो चवणु आहे, छो त उन जे लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॿियूं हदीसूं आहिनि जेके इन ॻाल्हि खे ताईद कनि थियूं। छाकाणि त क़ुरान शरीफ़ इहो अलाह जो कलाम आहे, माण्हू जी हिदायत जूं ॿ शयूं आहिनि जेके हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायूं आहिनि, ॿ शयूं, सिर्फ़ु ॿ शयूं, हिकिड़ो क़ुरान, ॿियो सुन्नत। फरमाईं तरक्तु फ़ीकुम अमरैन लन तज़िल्लू मा तमस्सक्तुम बिहिमा किताबुल्लाहि व सुन्नती। मां ॿ शयूं तव्हांखे ॾेई थो वञा, जेकॾहिं तव्हां हिन खे चिंबड़ी पवंदव त हरगिज़ गुमराह न थींदो। हिकिड़ो अल्लाह जो किताब यानी क़ुरान मजीद, ॿियो सुन्नत यानी क़ुरान ते हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म जे मुताबिक़ अमल। सुन्नत जी माना क़ुरान ते हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म जे मुताबिक़ अमल, इहा आहे सुन्नत। छाकाणि त क़ुरान जी जेका बि वज़ाहत हुई ऐं क़ुरान शरीफ़ जी जेको बि तफ़सीर हुयो, बयानु हुयो, उहो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अमल हुयो, सहाबा किराम जो अमल हुयो, ख़ुसूसन हज़रात ख़ुलफ़ाए राशिदीन अल महदीयीन। इन में वज़ाहत सॼी अची थी वञे, इहे जेके अदवार गुज़रिया आहिनि इन में वज़ाहत क़ुरान अची थी वञे। बसि इहे अफ़राद अहिड़ा हुया जेके क़ुदवा हुया, जेके अॻुवान ऐं रहनुमा हुया, उहे इहे अफ़राद इहे गुज़रिया जिन में इन्हनि जो बयानु अचे थो ऐं ख़ुदि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान अलैकुम बिसुन्नती व बिसुन्नतिल ख़ुलफ़ाए राशिदीन अल महदीयीन अद्दू अलैहा बिन्नवाजिज़ औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तव्हांजे मथां मुंहिंजी सुन्नत बि ज़रूरी आहे, तव्हां उन ते अमल कयो, ऐं ख़ुलफ़ाए राशिदीन महदीयीन जी सुन्नत बि तव्हांजे मथां ज़रूरी आहे। ॿिन्ही खे ज़रूरी करार ॾिनो त उन्हनि जे दौर में इन सभिनी क़ुरान शरीफ़ जी आयतुनि जी जो तफ़सीर ऐं मानाऊं वाज़ी थी ऐं चिटियूं थी वयूं। बाक़ी इख़्तिलाफ़ात जेके थिया, सुवाल इहो पैदा थिए थो भला इख़्तिलाफ़ छो थिया, केतिरनि ॻाल्हियुनि में इख़्तिलाफ़ दर हक़ीक़त उसूली जेके बि ॻाल्हियूं आहिनि, बुनियादी उसूली ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि में कोई बि इख़्तिलाफ़ न आहे। उन्हनि जे फ़ुरूआत में इख़्तिलाफ़ आहे, उसूलनि में कोई बि इख़्तिलाफ़ न आहे। उसूली इख़्तिलाफ़ त हिकिड़ी वॾी ग़वायत ऐं गुमराही आहे। उसूल में कोई बि इख़्तिलाफ़ न हुयो, बाक़ी फ़ुरूआत में मसलन फ़ुरूआत जी माना नमाज़ त पंहिंजे वक़्त में पढ़बी, इन में कोई बि इख़्तिलाफ़ न आहे। फ़ुरूआत कीअं आहे, यानी नमाज़ हिकिड़ा चवनि था त नमाज़ सवेर पढ़ो, जीअं नमाज़ जो वक़्तु थिए तीअं नमाज़ पढ़ो।
हा न साईं। ॿिया वरी चवनि था त न निमाज़ जेका आहे थोरी देरि सां पढ़ो, वक़्त में ई अंदरि अंदरि, ईअं न आहे त वक़्त खां सवा, वक़्त में इहो इख़्तिलाफ़ कोई बि कोन्हे त बिना वक़्त जे निमाज़ पढ़ो, इहो आहे उसूली इख़्तिलाफ़, इहो इख़्तिलाफ़ न आहे। बाक़ी इहो इख़्तिलाफ़ आहे त निमाज़ सवेर पढ़ो या देरि सां पढ़ो। जीअं मसलन तुंहिंजी मिसाल हिकिड़ो ॿुधायां, जीअं मसलन आनाफ़ आहिनि, हनफ़ी मसलक में अचे थो निमाज़ जेका फजर जी, निमाज़ फजर उन जे लाइ अचे थो निमाज़ फजर तॾहिं पढ़िजे जॾहिं बिल्कुलु चिटो ॾींहुं नज़र अचे। अस्फिरू बिल फजर फ़इन्नहु आज़म लिल अजर, उन इसफ़ार कयो तव्हां फजर में, इन में अजुर वधीक आहे। यानी मतिलबु ॾींहुं सफ़ेद थी वञे, चिटो थी वञे, वाज़िह थी वञे, पोइ उन वक़्तु तव्हां फजर जी निमाज़ पढ़ो, इहो अजुर वधीक आहे। बसि न हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां। ऐं अहिड़ी तरह सां ज़ोहर जे निमाज़ जे बारे में, उन जे बारे में तव्हांखे रिवायत हिकिड़ी ॿुधायां, जीअं अचे थो अबिरुदू बि ज़ोहर फ़इन्नहु आज़म लिल अजर, तव्हां ज़ोहर जी निमाज़ खे थधो करे पढ़ो, इहो आज़म लिल अजर आहे, इहो अजर हिन में वधीक आहे। मतिलबु निमाज़ जे कंहिं उसूल में इख़्तिलाफ़ न आहे, तव्हां निमाज़ जो टाइम कहिड़े वक़्तु शुरू थियो, कहिड़े वक़्तु ख़तमु थियो, इहा मुतफ़क़ अलॻि ॻाल्हियूं त उहा निमाज़ 5 वक़्तु आहे। ऐं सुबुह जी निमाज़ तॾहिं शुरू थींदी आहे जॾहिं तुलूए फजर थिए, निमाज़ तॾहिं ख़तमु थींदी आहे जॾहिं सिजु उभिरी वञे, सिज जो किनारो निकिरे थो त निमाज़ ख़तमु आहे। तुलूए फजर थिए थो त निमाज़ जी शुरूआत आहे। अहिड़ी तरह सां रोज़ो बि ईअं आहे, रोज़ो बि ईअं आहे, रोज़ो शुरू थींदो आहे तुलूए फजर सां, ख़तमु थींदो आहे ग़ुरूब शम्स सां। सिजु लही वियो त रोज़ो इहो सिज लहण सां बसि खुली वेंदो, हिकिड़ो सेकंड बि माण्हू देरि नथो करे सघे। सिजु लही वियो, ॾिठईं किनारो जेको आहे सूरज जो आख़िरी लही थो वञे उफ़क़ जे अंदरि, हाणे इहो माण्हू रोज़ो खोले सघे बिला ताख़ीर। बाक़ी रोज़ो जे रखण में तुलूए फजर सां हुनजो तालुक़ु आहे। तुलूए फजर जीअं हिकिड़ो अहिड़ो अमर आहे जेको ग़ैरानी आहे, यानी तदरीजी आहे, तदरीजी अमर आहे, यानी आहिस्ता आहिस्ता मार जे वजूद में ईंदो आहे फजर। ऐं उन जे लाइ हिकिड़ी हदीस पाक अचे थी, जेका हदीस हिन खे वाज़े ऐं चिटो करे थी। हदीस पाक में अचे थो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, कुलू वशरबू बाद आज़ान बिलाल हत्ता युअज़्ज़िन इब्न उम्म मक्तूम वहुव ला युअज़्ज़िन हत्ता यक़ूलु लहु अन्नास अस्बहत अस्बहत। हदीस पाक में अचे थो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बिलाल जे आज़ान खां बाद खाईंदा पीअंदा कयो जेसि ताईं इब्न उम्म मक्तूम आज़ान ॾे। हज़रत अब्दुल्लाह बिन मक्तूम इहो सहाबी हुयो जेको ज़रीरुल बसर हुयो, जंहिंजी निगाह कमज़ोर हुई। उनखे माण्हू ॿुधाईंदा हुआ त हाणे ॾींहुं थी वियो अथई, सुबुह तुलू थी वियो आहे फजर जो, निमाज़ आज़ान चओ, उहो आज़ान चवंदो हो। हज़रत बिलाल उहो कुझु सवेर आज़ान चवंदो हो। त मतिलबु छा हुयो, हज़रत बिलाल जेका आज़ान चवंदो उहो आज़ान उन वक़्तु हूंदी हुई जंहिं वक़्तु तुलूए फजर जी इब्तिदा हुई। इब्तिदा छो त तुलूए फजर जेको आहे इहो हिकिड़ो तदरीजी अमर आहे, यानी आहिस्ता आहिस्ता मार जे वजूद में ईंदो आहे, आनी न आहे, यानी सेकंड में ज़ाहिर थियण वारी शइ न आहे। सेकंड में ज़ाहिर थियण वारी शइ आहे छा, सिज जो उभरणु या सिज जो लही वञणु। सिज उभरंदो आहे हिकिड़े सेकंड में, लही वेंदो आहे हिकिड़े सेकंड में, बसि इहो हिकु सेकंड जो कमु आहे। ऐं जेको फजर आहे इहो फजर सेकंड जो कमु न आहे, फजर इहो तदरीजी अमर आहे, आहिस्ते आहिस्ते आहिस्ते
सिज जी रोशनी जेका आहे उफ़क़ सां क़रीब थींदी वेंदी, उहा ज़ाहिर थींदी वेंदी, आहिस्ते 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 तव्हांजो वञी चिठो थींदो। ऐं क़ुर शरीफ़ बि हिते ईअं थो चए, क़ुर शरीफ़ ईअं थो चए हत्ता यतबय्यन लकुमुल ख़ैतुल अब्यज़ मिनल ख़ैतिल अस्वद मिनल फ़ज्र। अल्लाह से फरमाए थो त जेसिताईं जो ज़ाहिर थिए, कुलू वशरबू, खाओ ऐं पीओ, तव्हांजो साफ़ नज़र अचे तव्हांखे धार जेका आहे अछी मिन ख़ैतिल अस्वद, स्याहीअ जे अंदरि अछी धार तव्हांखे नज़र अचे स्याहीअ जे अंदरि फजर वारी, सुबुह वारी, बसि पोइ तव्हां खाधो पीतो बंदि कयो आहे। उहो इहो तमामु हिकिड़ी बारीक अमर आहे जेको हिकिड़ो तेज़ निगाह वारो ऐं इंतिहाई फ़तीन माण्हू सम्झी सघे थो। तंहिंजे करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कुलू वशरबू बाद आज़ान बिलाल हत्ता युअज़्ज़िन इब्न मक्तूम, तव्हां खाओ पीओ बिलाल जे अज़ान खां पोइ तव्हांजो इब्न मक्तूम अज़ान चओ। उहो आम मतिलबु माण्हुनि जे हिकिड़ी राय आमा जे मुताबिक़ आज़ान चवंदो हो, जॾहिं हर हिकु माण्हू इन ॻाल्हि खे सम्झी ऐं ॾिसी वेंदो हो त यार हाणे बाख फुटी वई आहे, बाख फुटी वई आहे ऐं सुबुह जो इंकिशाफ़ थी चुको आहे, पोइ उनखे चवंदा हुआ, उहो आज़ान चवंदो हो, पोइ उन वक़्तु खाधो पीतो हिकदमि माण्हुनि खे बंदि करिणो हुओ। अहिड़ी तरह मतिलबु इहे रोज़ा ऐं निमाज़ूं इहे औकात सां तालुक़ रखनि थियूं। इहे हिकिड़ा मक़ामात आहिनि जेके मक़ामात यानी मसाजिद, बैतुल्लाह शरीफ़, हज, अरफ़ात, मिना, इहे सभु हिकिड़ा मक़ामात आहिनि, ॿिया औकात आहिनि। इन मक़ामात बि ज़रूरी आहिनि, औकात बि ज़रूरी आहिनि। इहे न आहे त माण्हू मक़ामात खे नज़रअंदाज़ करे या औकात खे नज़रअंदाज़ करे, इहे ॿई शयूं बिल्कुलु ग़लति आहिनि ऐं शरीयत ऐं दीन ऐं इस्लाम जे ख़िलाफ़ु। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल अमानत नज़लत फी जज़रिल क़ुलूब व तख़रुजु मिन्हा ऊदन ऊदा। अमानत जेका आहे यानी दीन ऐं इस्लाम ईमान, इहो नाज़िल थियो आहे माण्हुनि जे दिलनि जे जज़रनि में यानी उनजे पाड़ुनि में। जॾहिं ईमान आयो, कलमो माण्हुनि खे पढ़ण जी अलाह सां तौफ़ीक़ ॾिनी त हाणे ईमान इन जे दिलि में अंदरि हलियो वञे थो, दिलि ताईं उनजो ईमान आहे, जेको मुख़लिस ऐं सचो मोमिन आहे। बहरहाल जेको बि कलमो पढ़े थो बज़ाहिर, जेकॾहिं उनजो अमल मुनाफ़िक़ाना न आहे, मुनाफ़िक़त वारो उनजो अमल न आहे, असां उनखे मोमिन ई चवंदासीं। अमल जेकॾहिं उनजो मुनाफ़िक़त जो न आहे, सिधो अमल आहे उनजो, असां उनखे मोमिन चवंदासीं। मुनाफ़िक़ाना अमल हूंदो त उहा हिकु जुदा ॻाल्हि आहे। मुनाफ़िक़त हिकिड़ो अहिड़ो मर्ज़ु आहे जेको वरी ईअं ई खुफ़िया ऐं छुपियल आहे। मुनाफ़िक़त खे माण्हू सम्झी न सघंदो आहे, उनखे अलाह सम्झे थो। अलाह जे रसूल खे बि रब तबारक व तआला पाण वही जे ज़रिए सां इहे ॻाल्हियूं ॿुधायूं, छो त क़ुर शरीफ़ इहा ॻाल्हि वाज़ी चए थो, क़ुर शरीफ़ इहा ॻाल्हि वाज़ी चए थो ला तालमहुम नहनु नालमुहुम, ए नबी तूं उन मुनाफ़िक़नि खे नथो ॼाणे, असां ॼाणूं था। मुनाफ़िक़त खे केरु माण्हू ॼाणे? मुनाफ़िक़त खे मालूम करणु ॼाणणु तमामु ॾुखियो आहे। हिनखे वरी बि ॼाणबो छा सां? उन्हनि जे आमाल सां। जीअं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आयतुल मुनाफ़िक़ सलास, इज़ा हदस कज़ब व इज़ा वाद अख़लफ़ व इज़ा तुमिन ख़ान व इज़ा ख़ासम फजर। इहा बि अचे थी हदीस। मुनाफ़िक़ जूं निशानियूं टे आहिनि, ॻाल्हि कंदो उहा कूड़ हणंदो, कूड़ी ॻाल्हि कंदो, वाइदो कंदो उनजी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो, अमानत हूंदी उन में ख़यानत कंदो, ऐं जे कंहिंसां मुखासिमत कंदो त उन में गारियूं ॾींदो। इहे ख़ासि हिकिड़ियूं ॻाल्हियूं। मतिलबु त मुनाफ़िक़त हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जो माण्हू ॾिसी न सघंदो, ज़ाहिर तो कलमो पढ़ंदो, ऐं ज़ाहिरी कलमे खे बि वॾी हिकिड़ी अहमियत आहे। जीअं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े साहबी खे चयो, जंहिं साहबी हिकिड़े कलमे वारे माण्हूअ खे मारियो, उनखे पाण फरमायूं अल्लाह शकक त कलबहू, अल्लाह शकक त कलबहू, तो हिनजे दिलि खे चीरे नथो, तोखे कीअं ख़बर पई ते काफ़िर आहे? कलमो पढ़े थो तूं चए थो काफ़िर आहे? हिकिड़ो कलमो पढ़े थो उनखे काफ़िर कीअं थो चए? तोखे कहिड़ो हक़ आहे जो तूं उनखे काफ़िर चओ? कलमो पढ़े थो बसि ख़लास। तूं जेसिताईं कुफ़र वारो अमल को हुनजो न ॾिठो आहे त उन काफ़िर न चओ। अहिड़े क़िस्म जी इल्ज़ाम न हण हुनजे मथां।
अहिड़ी तरह सां मतिलबु ईमान हिकिड़ी अहिड़ी शइ आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो इहो ईमान जेको आहे न, जॾहिं माण्हू हिकिड़ो कलमो पढ़े थो न, पंहिंजे तहे दिलि सां चए थो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिकिड़ो माण्हू चए थो हाणे इहो ईमान जे दिलि में हलियो वियो अंदरि। फरमायूं हिकिड़ी ॻाल्हि अथव तख़रुज मिना ऊदन ऊदा, पर इहो ईमान वरी निकिरी बि वेंदो अथव माण्हू जी दिलनि मां। ईमान अचे त थो, ईअं ठीकु न आहे त इहो ईमान बसि हमेशह हिन जे लाइ मरंदे दम ताईं हुजे, न निकिरी सघे थो। तख़रुज मिना ऊदन ऊदा, पर निकिरंदो ईअं आहे जीअं हिकिड़ो तिनको हुजे या हिकिड़ो पुटो हुजे। कल हसीर फरमाइनि था, कल हसीर तव्हां मिसाल सम्झो हिकिड़े चटाई जो, हिकिड़ी चटाई हुजे, उन में कई तिनका आहिनि सभई हज़ारे जिन सां उहा चटाई ठहे थी। हाणे हिकिड़ो माण्हू हिन चटाई मां हिकिड़ो तिनको कढी छॾे त चटाई मां तिनके कढण जे करे तव्हांखे चटाई जेका आहे सालिम नज़र ईंदी। ईअं नज़र न ईंदो त हाणे हिन चटाईअ मां तिनको निकिरी वियो, ख़बर न पवंदी, सवाइ जे तव्हां ॾिसो निकिरंदे ख़बर न पवंदी। ज़माइनि था तख़रुज मिना ऊदन ऊदा, अमानत ऐं दीन इस्लाम इहो माण्हू जे दिलि में आयो आहे, पर इहो दिलि मां इहो निकिरी वेंदो आहे ऊदन ऊदन, तिनको तिनको थी करे। जीअं तॾो हुजे उन मथां हिकिड़ो तिनको कढो, हिकिड़ो कढो, हिकिड़ो कढो, कढंदा वञो कढंदा वञो कढंदा वञो, पोइ अहिड़ो वक़्तु ईंदो जो इहो चटाई जेका ई क़ाबिल इंतिकाल न हूंदी ऐं कारआमद न हूंदी, इहा ख़तमु थी वेंदी। उन में ईमान जो जज़्बो ऐं ईमान जी जेका गैरत ईमानी, ईमान जो जज़्बो उन में न रहंदो बसि। हालांकि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इज़ा साअत का सय्यतुक व सररत का हसनतुक फअंत मोमिन। साहबी सगुर पुछा कि साईं ईमान जी ख़बर कीअं पए त ईमान आहे? फरमायूं हा, ईमान जी ख़बर ईअं पवंदी जॾहिं तोखे तुंहिंजी ग़लति ॻाल्हि ख़िलाफ़ शरअ अमर तोखे ख़राबु लॻे, बुरो लॻे। बसि साअत का सय्यतुक, तोखां को ग़लती थी वञे, अहिड़ी गुनाह थी वञे, कहिड़ो बि हुजे, चाहे सग़ीर हुजे या कबीर हुजे, तोखे ॾाढो बुरो लॻे, यार हिकु ॻाल्हि ख़राबु थी ॾाढी। निमाज़ मसलन माण्हू जी हली वई, ॾाढी यार ख़राबु थी, निमाज़ मुंहिंजी हली वई, निमाज़ मुंहिंजी कज़ा थी वई, हा न साईं, जमात हली वई, निमाज़ कज़ा थी वई, रोज़ो हले वियो, रोज़ो कज़ा थी वियो। हाणे नेक अमल तोखां हलियो वञे, इहो हिकिड़ो गुनाह सय्यत आहे। फरमाइनि था या ॿियो को गुनाह करे वञे थो, मनीयात शरईअ जो इर्तिकाब करे थो, फरमाइनि था तोखे बुरो लॻे थो, तुंहिंजी दिलि में कैफ़ियत अचे थी, यार ॾाढी ख़राबु ॻाल्हि, इनाबत तुंहिंजी दिलि में अचे थी, रुजू इल्लाह तुंहिंजी दिलि में अचे थो। फरमाइनि था हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त मोमिन, पोइ तोखे ईमान जी बिशारत आहे, तूं मोमिन, इहा तुंहिंजी ईमान जी निशानी आहे। साअत का सय्यतुक सररत का हसनतुक, हाणे ॿ ॻाल्हियूं ॿुधायूं, माना बुरी शइ बुरी लॻे ऐं भली शइ तोखे भली लॻे, बुरी शइ बुरी लॻे, भली शइ तोखे भली लॻे, त अंत मोमिन को तूं मोमिन। बसि ईअं न आहे त जेको मां अमल कयां उहो भलो आहे, जेको तूं अमल कर सो बुरो आहे, इहा के निशानी कोन्हे ईमान जी, नई इस्लाम जी निशानी इहा न आहे। हिकिड़ो माण्हू हाणे अॼुकल्ह माण्हुनि वटि इहो ई आहे, भई फलाणो जेको जीअं करे बसि उहो सही आहे, फलाणो माण्हू जेको चए थो उहो सही आहे, फलाणो माण्हू जेको अमल करे थो उहो सही आहे, इहा ग़लति आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नथा चवनि, हुज़ूर साईं चवनि था जेका बुराई हुजे उनखे जेको बुरो सम्झे उहो मोमिन आहे, जेको भलाई आहे उन भलो सम्झे इहो मोमिन आहे। अल्लाह तबारक व तआला असांखे ईमान नसीब करे, अल्लाह तबारक व तआला रमज़ान शरीफ़ जे बरक़ात खां मालामाल करे। रमज़ान शरीफ़ आख़िरी हाणे अयाम में हली रहियो आहे, इहा आख़िरी अशरो इनखे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन खे जहन्नम जी बाहि जे आज़ादी जो अशरो बयानु फरमायो आहे। फरमाइनि त अव्वलु रहमतुन व औसतुहु मग़फ़िरतुन आख़िरु इत्कुम मिनन नीरान, पहिरियों हिसो हिनजो रहमत हूंदो आहे ऐं ॿियो हिनजो अशरो जेको आहे उहो मग़फ़िरत हूंदो आहे, ऐं टियों अशरो जेको आहे उहो इत्कुम मिनन नीरान, जहन्नम जे बाहि खां आज़ादी जो हूंदो आहे। अल्लाह तबारक व तआला असांखे रमज़ान शरीफ़ जी बरक़ात खां मालामाल करे। ऐं ॿी इहा ॻाल्हि आहे त रमज़ान शरीफ़ जे बारे में जेको क़ुर शरीफ़ में अचे थो त मन शाहिद बिल्कुलु शारफ़ ॾिसो, जेको माण्हू रमज़ान शरीफ़ जो महीने खे ॾिसे लहे उहो रोज़ो रखे, याने रोज़े जो जी इब्तिदा उहा बि चंड जे ॾिसण सां आहे ऐं इन जो इख़्तिताम उहो बि
चंड जे ॾिसण सां आहे। इहा हिकिड़ी अहम तरीन ॻाल्हि आहे जेको अॼुकल्ह हिन में दौर में फितनो हाणे न आहे, इहो फितनो पुराणो आहे जेको हाणे परवान चढ़ियो आहे, इहो आहे पुराणो, घणी दौर खां वठी इहो फितनो हले थो। माना इनखे तक़रीबन 60 साल थिया आहिनि जी इहो हिकिड़ो प्लान आहे, जंहिं प्लान तहत माण्हुनि खे इन नज़रियात जे हवाले सां कमज़ोर कयो वञे थो। नज़रियात जे हवाले सां माण्हुनि खे कमज़ोर कयो वञे थो कि इस्लामी नज़रियात जेके आहिनि उहे ग़ैर मुस्तहकम बणिजनि, कमज़ोर थियनि। जीअं असुलु चइबो आहे अक़ीदो आहे, इस्लाम हिकिड़ो नज़रियो ऐं अक़ीदो आहे न, अक़ीदो कमज़ोर थिए, अक़ीदे कमज़ोर करण जे लाइ हुनखे थोरो ढिलो रखणु बि काफ़ी हूंदो आहे। माना इहो हिकिड़ो इब्तिदाई मरहलो आहे, उनखे तव्हां ढिलो करे छॾियो, अक़ीदे खे ढिलो कयो। यानी अक़ीदे जी माना छा आहे? अक़ीदो अरबी लफ़्ज़ आहे, अक़ीदे जी माना छा आहे? हिकिड़ी गंढ मज़बूत, जीअं क़ुर शरीफ़ ईअं थो चए। मां जीअं तव्हांखे हदीस पाक बि ॿुधाई, जीअं क़ुर बि चए थो फ़क़त इस्तमसिक बिल उर्वतिल वुस्क़ा ला इंफ़िसाम लहा ला इक्राह फ़िद्दीन क़द तबय्यन रुश्द मिनल ग़य फमन यकफ़ुर बित्ताग़ूत व युमिन बिल्लाह फ़क़द इस्तमसिक बिल उर्वतिल वुस्क़ा ला इंफ़िसाम लहा वल्लाहु समीउन अलीम। जेको ताग़ूत जी माना हर ग़ैरुल्लाह जो जेको बि अमर आहे उन जो इनकार थो करे, वयुमिन बिल्लाह अल्लाह ते ईमान ऐं यकीन रखे थो, फ़क़त इस्तमसिक बिल उर्वतिल वुस्क़ा इन मज़बूती सां पकड़ियो आहे हिकिड़े कड़े खे, जेको इन पकड़े झलियो आहे हिकिड़े कड़े मज़बूत खे, इहो चिंबड़ी पियो आहे हिकिड़े कड़े मज़बूत खे, लन फिसाम लहा, इन खां हाणे इहो न टुटंदो न। अल्लाहु समीउन अलीम। अल्लाह वलियुल लज़ीन आमनू, अल्लाह जेको आहे वली आहे मोमिननि जो, युख़रिजुहुम मिनज़ ज़ुलुमाति इलन नूर, कढे थो उन्हनि खे ज़ुल्मात खां नूर ॾे। वलज़ीन कफ़रू, जेके मुनकिर आहिनि औलियाहुम ताग़ूत, उन्हनि जा वली ऐं वारिस छा आहिनि? ताग़ूत यानी ग़ैरुल्लाह। ताग़ूत जी माना ग़ैरुल्लाह, अलाह खां सवाइ ॿिया, बसि ॿियनि ते उन्हनि जो भरोसो हूंदो, अलाह ते, अलाह जे रसूल जी ॻाल्हि खे उन्हनि वटि अहमियत न हूंदी। अलाह जो रसूल चए थो त रोज़ा ऐं नमाज़ूं इहे पंहिंजे औकात सां तालुक़ रखनि था। इन सलात कानत अलल मुमिनीन किताबन मौक़ूता। अहिड़ी तरह रमज़ान शरीफ़ जे लाइ बि ईअं अचे थो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़ुर शरीफ़ जी आयत जी वज़ाहत कनि था, फरमाइनि था सूमू लिरुयतिकुम अफ़्तिरू लिरुयतिकुम, रोज़ो रखो तव्हांजो चंड ॾिसो ऐं इफ़्तार कयो रोज़े जो, यानी रमज़ान शरीफ़ खे ख़तमु कयो जो तव्हां चंड ॾिसो। इन गुम अलैकुमुल हिलाल अकमिलू इद्दत सलासीन, जेकॾहिं तव्हांखे हिलाल नज़र नथो अचे, चंड नथो नज़र अचे कंहिं बि वजूहात जे करे, यानी झुड़ थी वियो, मसलन ग़ुबार थी वियो, ग़ुबार जे करे, झुड़ जे करे चंड जेको आहे पहिरीं तारीख़ जो तमामु बारीक हूंदो आहे, नज़र नथो अचे 29 वारो चंड, पोइ तव्हां अकमिलू इद्दत सलासीन, तव्हां 30 जो अदद पूरो कयो, चाहे उहो शाबान हुजे चाहे उहो रमज़ान हुजे। शाबान बि पंहिंजो 30 पूरा कयो ऐं रमज़ान बि पंहिंजा 30 पूरा कयो, जेके तव्हांखे नज़र नथो अचे, अची थो वञे पोइ त बसि हुनजे लाइ गवाहियूं खपनि। ऐं जेकॾहिं चंड ॾिसिजे थो हुनजे लाइ गवाही खपे, ईअं न आहे त मिड़े हिकिड़ो माण्हू चवे ऐलान करे बसि चंड ॾिठो आहे, सभु माण्हू हुनजी कढ लॻी पवनि, कढ लॻाइण जो हुकुम कोन्हे, अलाह जे रसूल जो हुकुम कोन्हे। को बि हिकिड़ो जेकॾहिं ऐलान करे त तव्हां पंहिंजो बसि चंड ॾिठो आहे, न ॾिठो आहे, सभु चओ था वाह वाह बसि ॾिठो आहे, हीअं चवंदा आहिनि पराए दुनिया अमक न अचे। इहो ई इन उसूल जे मुताबिक़ आहे, ईअं न आहे। मुस्लमान ऐं मोमिन खे पंहिंजी इबादत जी हिफ़ाज़त करणी आहे, हतल वुस्अ वल मक़दूर, इहो हिकिड़ो फ़राइज़ इस्लाम आहिनि। जॾहिं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधाई अॻे जुमे ते बि, सुन्नत इस्लाम जी हिफ़ाज़त ऐं उनखे हया, उहो हिकिड़ो एॾो वॾो अमर आहे जंहिंखे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मन अहया सुन्नती इंद फ़साद उम्मती फलहु अज्र मिअत शहीद, जंहिं मुंहिंजी सुन्नत खे ज़िंदा रखियो मुंहिंजे उम्मत जे फ़साद जे वक़्तु, उनजे लाइ मिअत शहीद जो अजुर आहे, 100 शहीद जो अजुर आहे। सम्झो जेको हिकिड़ी सुन्नत रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुनजी सुन्नत खे हिकिड़ो माण्हू ज़िंदा रखे थो, महफ़ूज़ रखे थो, उनखे प्यारे पैगम्बर अलैहिस्सलाम 100 शहीद जे अजर जो सवाबु अता फ़रमाए थो, उनजे लाइ ऐलान थो करे, उनजे लाइ 100 शहीद जो अजर। त फ़राइज़ जो तहफ़ुज़ आहे, इहो तव्हां अंदाज़ो लॻायो इन जी छा दर्जो ऐं मक़ाम हूंदो। अलाह साईं असांखे फ़राइज़ ऐं सुन्नतुनि जी हिफ़ाज़त ऐं उन्हनि जे
उनजी आदाब ऐं उनजी तरतीबुनि खे सम्झणु ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं दुनिया जे इन्हनि फितननि खां ऐं शरारतुनि खां जेके ग़ैर इस्लामी क़ुवतुनि जूं हरकतूं मुस्लमाननि जे हर इबादात में हर मामलात में मुदाख़लत अलाह साईं उन खां असांखे महफ़ूज़ रखे हर सूरत उम्मा खे असांजे ख़ुशूसन असांजे मुल्क पाकिस्तान खे आख़िर दावाना सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़ि मुहम्मद व आलिहि व सहबिहि